अॻिते वधाईंदासीं। टंडो रहीम ख़ान जे इस्पताल खे हिकु हफ़्ते खां तालो लॻण सबबि शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। एहतिजाज कंदड़ शहरियुनि अमीन जमाली, गुलाम नबी जमाली ऐं ॿियनि जो चवणु हो त इस्पताल में मुक़ररु डॉक्टर बदिली थियण बैदि हिकु हफ़्ते खां को डॉक्टर मुक़ररु न थी सघियो आहे। हुननि चयो त इस्पताल खे मुकमल तालो लॻल आहे, जंहिं सबबि काछे जा हज़ारे माण्हू सिहत जी सहूलियतुनि जी खोट सबबि परेशान आहिनि। हुननि मुतालबो कयो आहे त टंडो रहीम ख़ान इस्पताल में डॉक्टर मुक़ररु करे मसइलो हल कयो वञे। बाडरहे में पुलिस रेलवे पटड़ियुनि जा नट बोल्ट ऐं ॿियो सामान चोरी करण जे इल्ज़ाम में ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। रेलवे पुलिस पारां ॿिन्ही जवाबदारनि मोर ख़ास खेली ऐं ख़ालिद सुमरो मथां पटड़ियुनि जो लोह चोरी करण जो केस दाख़िल कयो वियो आहे। बाडरे पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही जवाबदारनि वटां रेलवे जी पटड़ियुनि जा नट बोल्ट ऐं ॿियो सामान हथायो आहे, जिन खे वधीक जांच लाइ रेलवे पुलिस हवाले कयो वियो आहे। होॾां इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त रेल गाॾियूं बंदि हुजण सबबि पटड़ियुनि जी बि सार संभाल नथी लधी वञे, जंहिं सबबि अक्सर चोरी थींदी रहे थी। जामशोरे में बदमनी ऐं महांगाई ख़िलाफ़ SUP जे सर ते रैली कढी धरणो हंयो वियो आहे। सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं शहरियुनि पारां रैली कढी शहर जे मुख्य चौक ते धरणो हंयो वियो ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदड़ GM शोरो रहीम जमाली, मोहसिन मल्हार, रफ़ीक तैमड़ो ऐं ॿियनि जो चवणु हो त अमले दरसगाहुनि जो शहर पुलिस जी नाअहली सबबि बदमनी जी बाह में वकोड़ियल आहे। रोज़ानो चोरियूं, फुरू ऐं धाड़ा मामूल बणियल आहिनि। असां पाण खे हाणे महफ़ूज़ नथा सम्झूं। हुननि चयो त हथियारनि जे ज़ोर ते सरेआम फुरू थियनि थियूं, पर पुलिस कार्रवाई करण लाइ तयार न आहे, जॾहिं त मुल्क में पेट्रोल जे अघनि में वाध सबबि ग़रीब माण्हू परेशानी में मुब्तला आहे। हुननि हुकूमती पॉलिसियुनि खे रद्द कंदे मुतालबो कयो आहे त महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे। नसीराबाद वेझो ॻोठ जान मोहम्मद चिंजड़ी वासी रिटायर्ड प्राइमरी उस्ताद एहतिजाज कयो आहे। रिटायर्ड प्राइमरी उस्ताद शमसुद्दीन ओनड़ मासूम पुट मुदसिर सां गॾु एहतिजाज कंदे ख़ानगी बैंक जे ऑपरेशन मैनेजर अज़हर अब्बासी मथां इल्ज़ाम हणंदे चयो त मां बैंक मां लोन पास करायो हो, जंहिं मां 1,35,000 रुपया उधारा वरिता हुआ। हुन ॿुधायो त मैनेजर अज़हर अब्बासी हाणे धमकियूं ऐं बदअख़लाक़ी करे थो। एहतिजाज कंदड़ वसवारनि खे अपील कई त नोटिस वठी मूंसां इंसाफ़ कयो वञे। सिजावल में मुनशियात जे ख़ात्मे लाइ क़ाइम मुनशियात रोक तहरीक पारां बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। अॻुवाणनि जो चवणु आहे त सिजावल में मंशियात आम थी वई आहे, जॾहिं त पुलिस बि बूटो ॿारे नाहे सघी। हुननि चयो त मंशियात वहापे सबबि ज़िलो कैंसर जी वबा में वकोड़जी वियो आहे। इंतिज़ामिया मंशियात वाहिपो बंदि कराए। करोंडीअ मां बांधी शहर वेंदे गुम थियल नींगर जो 1 महीनो गुज़रण बावजूदि पतो न पइजी सघियो आहे। 12 साला यतीम नींगर सुरेश कुमार 1 महीनो अॻु नानाणनि सां मिलण लाइ करोंडी शहर खां बांधी शहर वञी रहियो हो त रस्ते में गुम थी वियो, जंहिं सबबि संदसि अमड़ ऐं ॿिया वारस सख़्तु परेशान आहिनि। नींगर जे मामे ॿुधायो त मुख़्तलिफ़ शहरनि में ॻोल्हा बावजूदि नींगर जो को बि ॾस पतो मिली न सघियो आहे। हुननि वसवारनि खां अपील कई आहे त नींगर जी ॻोल्हा में संदनि मदद कई वञे। लाड़काने में हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थियल चाणका अस्पताल जे मुलाज़िम आरिफ अब्बासी जी जनाज़े नमाज़ शहर जे अतातुर्क टावर भरिसां अदा कई वई। जनाज़े नमाज़ में पीपल्स पार्टी सिटी लाड़काने जे सदर अॻूणो मेयर ख़ैर मोहम्मद शेख, अॻूणे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जे भाउ ऐं UC वाइस चेयरमैन शाहरुख सियाल, चाणका अस्पताल जे मेडिकल सुप्रीडेंट डॉक्टर गुलज़ार तुनियो समेत मुख़्तलिफ़ मकतबाए फ़िक्र जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई आहे। बाद में संदसि मड़ खे सवे आलिन अखियुनि सां शहर जे क़दीमी अबूबकर क़ब्रिस्तान में मिटी माउ हवाले कयो वियो आहे। होॾां मक़तूल आरिफ अब्बासी जो तॾो शहर जे सचल कॉलोनी में विछायो वियो आहे। जेकोबाद में इतिहाद अहले सुन्नत पारां सैयद एजाज अली शाह जी अॻवाणी में दरगाह अब्दुल नबी शाह खां कश्मीरी अवाम सां इज़हार यकजहती रैली कढी वई।
उन मौके ते अगवानन सैयद एजाज अली शाह, मौलवी नेक मोहम्मद हुसैनी, अब्दुल गफ्फार कादरी, कारी शेर अहमद सहतो ख़िताब कयो। संदन चवणो त वालारियल कश्मीर पाकिस्तान जो हिस्सो आहे। असीं कंहिं बि सूरत में वालारियल कश्मीर खे भारत जे रहम करम ते न छॾींदासीं। हुननि चयो त पुरअमन तरीक़े सां आज़ादीअ जी जंग विढ़ंदड़ मज़लूम कश्मीरियुनि जो भारतीय फ़ौज क़त्लेआम करे रही आहे, जेका ज़्यादती आहे। हुननि अक़वाम मुतहिदा समेत इंसानी हक़नि जी आलमी तंज़ीमुनि खां घुर कंदे चयो आहे त कश्मीर में भारतीय फ़ौज जे ज़ुल्म जो नोटिस वठी कश्मीरियुनि खे भारत जे चंबे मां आज़ादु करायो वञे। कोबो सईद खान लॻ सैफुल्ला मक्सी ब्रांच मां निकिरंदड़ ढोरे शाख ऐं शाहन माइनर में ज़रई पाणी जी अतरादू खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतिजाज कयो वियो। आबादगारनि गुलाम शबीर खोसो जी अगवाणी में ग्वादर मोटरवे रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। गुलाम शबीर खोसो, सौराब खोसो समेत ॿियनि दाहियो आहे त ब्रांच जे इंजीनियर जी नाअहली करे ढोरी शाख ऐं शाहिन माइनर समेत ॿियनि शाखुनि में ज़रई पाणी न पहुचण करे कणिक जो तयार फसल सड़ी रहियो आहे। हुननि वधीक चयो आहे त कणिक जो फी मण 50,000 रुपया विकिरो थी रहियो आहे, जेको ख़रीद नथा करे सघूं। हुननि चयो त जेकॾहिं आबपाशी खाते तरफ़ां वक़्त सिर पाणी न ॾिनो वियो त हू फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी वेंदा। लाड़काणे जी गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज में कश्मीरियुनि सां एके जे इज़हार तौर तक़रीब कोठाई वई आहे। तक़रीब में स्कूल जे प्रिंसिपल नुज़हत जबीन शाह, प्रोफेसर ज़ैनब फातिमा, सारा जमाली, कलसूम शागिर्दियाणियुनि, नफ़ीसा शाहिद, ज़मज़म अप्सरा आरीजो समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में शागिर्दियाणियुनि ऐं फीमेल टीचरनि कश्मीरियुनि सां यकजहती तौर तक़रीरूं करे कश्मीर जी आज़ादीअ वारी जिदोजहद में हिसो वठंदड़ शहीदनि खे भेटा पेश कई। बाद में प्रिंसिपल जी अगवाणी में फीमेल टीचर्स ऐं शागिर्दियाणियुनि रैली पिणु कढी। तक़रीब ऐं रैली खे ख़िताब कंदे प्रिंसिपल ॿियनि चयो त असीं हर साल 5 फ़रवरी ते कश्मीरियुनि सां यकजहती तौर ही ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं उन सिलसिले में असीं हिते गॾु थिया आहियूं त जीअं गॾियल क़ौमूं ऐं दुनिया जे मड़नी इदारनि खे इहा ख़बर पवे त कश्मीरी अवाम अकेलो न आहे। नवाबशाह में क़ाइदी अवाम यूनिवर्सिटी जे शागिर्दनि यूनिवर्सिटी इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। नवाबशाह प्रेस क्लब वाडो शागिर्दनि हथनि में बैनर खणी यूनिवर्सिटी में सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज कयो। अदनान चांडियो, अमीर खोसो, आकिब दश्ती ऐं ॿियनि जो चवणु हो त हॉस्टल में का बि सहूलत नाहे, जॾहिं त खाधो बि गैर मयारी ऐं महांगो आहे। हुननि चयो त पीअण लाइ साफ़ पाणी पिणु मौजूदु नाहे, जॾहिं त लिखत में शिकायतुनि ते ध्यानु नाहे ॾिनो वियो। हुननि चयो त एहतिजाज करण खां बि रोकियो वञे थो ऐं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। समाजी तंज़ीम पारां घोटकी जे गज़ाली कॉलेज में औरतुनि खे इस्लामी तरबियत ॾियण जे हवाले सां अल हुदा जो मक़सद क़ुरान पाक हर हथ में ऐं हर दिल में जे उनवान हेठि प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। प्रोग्राम में गज़ाली कॉलेज जी शागिर्दियाणियुनि मुख़्तलिफ़ स्कूलनि तोड़े कॉलेजनि जी शागिर्दियाणियुनि समेत औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में समाजी तंज़ीम अल हुदा वेलफेयर फाउंडेशन इस्लामाबाद जे सरवाण नाले वारी शख़्सियत इस्लामिक स्कॉलर डॉक्टर फ़रहत हाशमी मेहमान ख़ासि तौर शिरकत कई। हुन मौक़े ते डॉक्टर फ़रहत हाशमी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त असांजो मक़सदु आहे त औरतुनि खे इस्लामी तौर तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारण जी तरबियत ॾियूं त जीअं औरतूं बहितर तालीम सां गॾु इस्लामी तौर तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारे सघनि। हुन चयो त अॼोके दौर में औरतुनि खे पंहिंजो किरदारु बहितर बणाइण लाइ ज़रूरी आहे त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम मुनक़िद कराइण सां गॾु क़ुरान पाक तर्जुमे सां पढ़नि ऐं पंहिंजी अमली ज़िंदगी में क़ुरान पाक ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾसियल रस्ते मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारिन। डॉक्टर फ़रहत हाशमी चयो त असांजी कामयाबी सिर्फ़ु अल्लाह पाक ऐं उन जे रसूल करीम जी सुन्नत मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण में ई आहे। ख़बर शामिल कयूं त पडीदन ऐं भरपासे जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में समाजी तंज़ीम पारां ग़रीब माण्हुनि जी इमदाद कई वई आहे।
दावत इस्लामी जी अवामी खिदमत लाए कायम कयल तंज़ीम पारां मुतासरन में राशन गरम कपड़ा ऐं ख़ैमा ॾिना विया आहिनि। उन हवाले सां मौलवी गुल्फो मतारी जो चवण हो त हू तंज़ीम जे सहकार सां ख़ैरपुर ऐं नौशर फिरोज़ जे इलाइक़नि जा दौरा करे सामान विराए रहिया आहिनि। उन ॾिस में इलाइक़े जे मौलवी ऐं इलाइक़े जे रवासियुनि संदन अहिड़े अमल ते ख़ुशी जो इज़हार कंदे थोरा मञिया आहिनि। दरिया ख़ान मरी जे मदरसे में कराची जी तंज़ीम जे सहकार सां राशन ऐं ॿियो सामान विरायो वियो आहे। मदरसा कासिमुल उलूम में बैतुल इस्लाम कराची जे सहकार सां 600 खां वधीक बोन मुतासरन में राशन, ख़ैमा, गरम कपड़ा ऐं आम वापे जूं ॿियूं शयूं विरहायूं वयूं। सियासी समाजी अॻवाननि कारी ज़फ़रुल हक़, कारी मोहम्मद यासीन राजपूत, हाफ़िज़ क़ुर्बान ख़ासकेली ऐं ॿियनि जो उन हवाले सां चवण हो त हू मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बोन मुतासरनि जी सार लाइ सरगर्मियूं जारी रखियो पिया अचनि।